दोस्तों ही कहानी आहे ग़रीब काठेर जी नसीब। कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब काठेर रहंदो हो। वीचारो रोज़ानो झंग मां वञी काठियूं करे पंहिंजे पेट गुज़रान कंदो हो। बसि हिन ग़रीब शख़्स जो नसीब एॾो ख़राबु हूंदो जो सदाईं वीचारो मुसीबतनि में हूंदो। उन ग़रीब काठेर जूं 2 ज़ालूं हुयूं। 2 ज़ालनि मां हुनखे नंढा 6 ॿारड़ा हुआ। एॾो अयाल कमाइण वारो वीचारो अकेलो हूंदो। हीउ रोज़ानो हुड़ी मां वञी कुआड़ी रसो खणी काठियुनि जो भरी खणी शहर में खपाए पंहिंजो पेट गुज़रान कंदो। उतां हिनखे रुपयो अधु मिलंदो। उन में पंहिंजो घर जो गाॾो हलाईंदो। बसि हिन ग़रीब जो एॾो नसीबु ख़राबु हूंदो जो सदाईं वीचारो मुसीबतनि में हूंदो। हीउ घणो कोशिशि कंदो त मुंहिंजो सुठो वक़्तु गुज़रे। बसि हिन जा नसीब एॾा ख़राबु हुआ जो सदाईं वीचारो मुसीबतनि में हूंदो। अॻे ज़माने में हुड़ियूं जाम हूंदा हुआ। हीउ रोज़ानो हुन हुड़ी में वञी काठियूं करे पंहिंजो पेट गुज़रान कंदो। हिकु ॾींहुं हीउ जीअं हुड़ी मां वञी काठियूं करे काठियुनि जो भरी खणी शहर ॾांहुं विकण लाइ वञे पियो। वाट में हिनखे 2 फोरू अॻु चढ़िया। 2 बदमाश अॻु चढ़िया। ग़रीब काठेर खे चयो असांखे काठियूं ॾे। बदमाशनि चयो असांखे काठियुनि जो भरी ॾे, असांखे ज़रूरत में आहे। ग़रीब शख़्स चयो अदा मूं लाइ त ॻाल्हि साॻी आहे जो हिते तव्हांखे ॾियां या शहर खपायां। मूं लाइ त वञी ॻाल्हि साॻी ॿिए थी जो हिते तव्हांखे बि ॾींदुसि मूंखे ओतिरा पैसा मिलंदा ऐं शहर में खपाईंदुसि मूंखे ओतिरा पैसा मिलंदा। मूं लाइ ॻाल्हि साॻी आहे। बराबरि तव्हां काठियुनि जो भरी खणी वञो। मां शहर में 1.5 रुपये में खपाईंदो आहियां ऐं तव्हां मूंखे रुपयो ॾियो काठियुनि जो भरी खणी वञो। उते बदमाशनि चयो न असां पैसा न ॾींदासीं, असांखे काठियूं ईअं ॾे। ग़रीब शख़्स सम्झी वियो हीउ बदमाश आहिनि। सो हेॾे होॾे निहारण लॻो को माण्हू ॾिसण में अचे त हुनखे हकल कयां ऐं मूंखे बचाए। सो हेॾे होॾे निहारण लॻो लेकिन हिनखे को माण्हू ॾिसण में कोन आयो। हिते उन बदमाशनि ज़ोरी हिन खां काठियुनि जो भरी फुरे खणी विया। हीउ वीचारो परेशानी जी हालत में अची रहियो। सोचे रहियो बसि मुंहिंजो नसीबु अलाए कीअं ख़राबु आहे जो सदाईं मां सूरनि में आहियां। अॼु बचड़ा बुखे पेट सुम्हंदा छाकाणि त अॻ में जेको काठियुनि मां 1.5 रुपयो मिलंदो उन में पंहिंजो घर जो गाॾो हलाईंदो हुउसि। हाणे उन जो बासरो कोन्हे ऐं उधर में बि हू मिसकिन खे केरु कुझु न ॾींदो। सो अॼु पक सां वीचारा ॿारड़ा बुख सुम्हंदा। सो हिन परेशानी में अची रहियो त हिनखे आवाज़ु आयो। वीचारो मिसकिन वीचारो ग़रीब। सो ग़रीब काठेर हेॾे होॾे निहारण लॻो लेकिन हिनखे को माण्हू ॾिसण में कोन आयो। सो वरी हिनखे आवाज़ु आयो वीचारो ग़रीब वीचारो मिसकिन। हीउ जो परियां निहारे हिकु वण जे छांव में हिकिड़ो फ़क़ीर वेठल आहे। हिकिड़ो अला सिफ़त दरवेश वेठल आहे। हीउ सिधो हुन दरवेश वटि वियो। दरवेश खे सलाम ॾिनी। दरवेश चयो अदा ए ग़रीब काठेर मां तुंहिंजी सॼी हक़ीक़त खे सम्झी चुको आहियां। वाक़ई तुंहिंजा नसीब ख़राबु आहिनि छाकाणि तुंहिंजे नसीब वारो जेको पथर आहे उहो ऊंधी पियल आहे। हाणे जेसि ताईं उन पथर खे तूं सिधो न कंदे तेसि ताईं तुंहिंजा नसीब ईअं हूंदा। ग़रीब शख़्स उन अलाह सिफ़त फ़क़ीर जी उहा ॻाल्हि ॿुधी सो होकर ख़ुशि बि थियो। वरी अजब मां फ़क़ीर खां पुछणु लॻो भला अलाह सिफ़त दरवेश ए फ़क़ीर उहो नसीब वारो पथर किथे थींदो आहे जो मां वञी पंहिंजे नसीब वारो पथर सिधो कयां। वाक़ई मुंहिंजा बि नसीब ख़राबु आहिनि जो सदाईं ॾुखनि में आहियां। हाणे खणी एतिरो ॿुधायो अथई हाणे महिरबानी करे इहो ॿुधा त उहो नसीब वारो पथर थींदा किथे आहिनि। उते दरवेश चयो भाऊ जिते सभिनि साह वारनि सभिनि इंसाननि जा पथर पियल आहिनि उते वञी तूं पंहिंजे नसीब वारो पथर ॻोल्ह। उते जेके ऊंधी पथर आहिनि उन्हनि में वञी ॾिस उन्हनि मां तुंहिंजो बि हिकिड़ो हूंदो। सो ही फ़क़ीर खां पुछणु लॻो अदा उहे पथर थींदा किथे आहिनि भला मूंखे ॿुधा कुझु ॾस पतो ॾे त मां बि वञां। उते फ़क़ीर चयो अदा हीउ सिधो जेको रस्तो वञे थो ओलह तरफ़ इन में सिधो वञ। अॻियां हिकिड़ो वॾो झंगु ईंदो। हिकु वॾो झंगु ईंदो
उन झंग में हिकिड़ो तलाउ आहे, हिकु ढंढ आहे। उन ढंढ जे बेट में उते सभिनि साह वारनि जा पथर पियल आहिनि, तूं वञी पंहिंजो पथर उते ॻोल्ह। हीअ साईं ख़ुशि थी फ़क़ीर खां मोकिलाए, दिलि में सोची हाणे घर में वञी कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि, बच्चा हूअं ई बुख सुम्हंदा, सो हाणे हू पंहिंजो गुज़रां कंदा कि पाड़े वारे खां उधर में वठी कुझु खाईंदा। हाणे मां वञी पंहिंजे नसीब वारो पथर ॾिसां त मुंहिंजा नसीब छाजे करे एतिरा ख़राबु आहिनि। हीअ साईं फ़क़ीर खां मोकिलाए हुरींदो अकलींदो सिधो रवानो थियो। 2 ॾींहंनि जो सफ़र कयईं त हिकिड़े बयाबान में पहुतो, रणपट में पहुतो। उते हिनखे मंझंदि पइजी वियो, गर्मी जो मौसम हुजनि। हीअ हेॾो होॾे निहारण लॻो, परियां हिकिड़ो ॿेर जो वणु ॾिसण में आयुसि। हीअ लंघी उन ॿेर जे हेठां वियो, ॿेर जे हेठां वेही ॿेर जे वण खे ॻोल्हण लॻो त को दाणो हुजे त खावां। बुख में हिन वीचारे खे ॾाढो लॻियल हो, सो ॿेर खे जाचण लॻो, लेकिन ॿेर में हिकिड़ो दाणो बि कोन हो। सो उन ॿेर जे वण हेठां वेही चवणु लॻो, अहिड़े मुंहिंजा नसीब जो किथां खां किथे पहुचायो अथई, पंहिंजे बचनि खां जुदा करे नसीब अलाए मूंखे कहिड़े हिन बयाबान रणपट में पहुचायो आहे। ईअं चई वीचारो रोअण लॻो। अॻे ज़माने में इंसान तोड़े जानवर पखी वण टिण सभु ॻाल्हाईंदा हुआ। उते ॿेर जो वणु ॻाल्हाइणु शुरू कयईं, चयां था बराबरि तुंहिंजो बि नसीबु ख़राबु आहे, छाकाणि तुंहिंजे नसीब सां गॾु मुंहिंजो बि नसीबु ख़राबु आहे, जो मां हेॾो सारो वणु थी ॿेर नथो झले सघां। मुंहिंजी सदाईं इहो कोशिशि आहे, हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मां बि ॿेर झलां जीअं इंसान मुंहिंजा दाणा खाइनि, लेकिन मां हेॾो सारो वणु थी ॿेर नथो झले सघां। उते ग़रीब काठेर चयो, बेशक तुंहिंजो बि नसीबु ख़राबु आहे मूं वांगुरु। उते ॿेर पुछा करणु लॻो, अदा तूं वञी केॾां थो, भला इहो ॿुधा वञी केॾां थो। उते ग़रीब काठेर चयो, अदा मां वञा थो पंहिंजे नसीब जो पथर ॻोल्हणु, ॾिसां त मुंहिंजो नसीबु छो ख़राबु आहे जो सदाईं मां सूरनि में आहियां। मां वञा थो ओॾे पंहिंजो नसीब वारो पथर ॻोल्हणु, ऐं उते वञी ॾिसां त आख़िर ॿिया बि साह वारा इंसान आहिनि, मुंहिंजो नसीबु छो भला एतिरो ख़राबु आहे जो सदाईं मां सूरनि में आहियां। उते ॿेर जो वणु चयो, अदा वञी तो पंहिंजे कमु, हाणे हिकिड़ो भलाई कर, उते वञी मुंहिंजे नसीब वारे पथर खे ॻोल्ह, ॾिस त आख़िर मुंहिंजो नसीबु छाकाणि ख़राबु आहे जो मां हेॾो सारो वणु थी ॿेर जा दाणा नथो झले सघां। हिन चयो, चलो मां तुंहिंजो नसीब वारो पथर ॾिसंदुसि, आख़िर तुंहिंजा नसीब मूं वांगुरु छो ख़राबु आहिनि। उते गर्मी घटि थियो, हिन ॿेर खां मोकिलाए सिधो रवानो थियो। हुरींदो अकलींदो हिकु हुड़ी में अची पहुतो, हुड़ी में पहुतो। उते हिनखे हिकिड़ो उठ ॾिसण में आयो, हुड़ी में हिकु नंढो हुड़ी हो, उन में हिकिड़ो उठ ॾिसण में आयुसि। सो उठ वटि पहुतो त उठ चवणु लॻो, अदा केॾां थो वञी। उते ग़रीब काठेर चयो, अदा मां वञा थो पंहिंजो नसीब जो पथर ॻोल्हणु, जो सदाईं मां सूरनि में आहियां, मुंहिंजा नसीब एतिरा ख़राबु आहिनि जो सदाईं मां सूरनि में आहियां, मां ओॾे थो वञां पंहिंजो नसीब वारो पथर ॾिसां त आख़िर मुंहिंजो नसीबु छो ख़राबु आहिनि। उते उठ चयो, अदा बेशक तूं वञी थो पंहिंजे कमु कारण में, हाणे हिकिड़ो भलाई कर, उते वञी मूं वारे पथर खे बि ॾिस, आख़िर मुंहिंजा नसीब छो ख़राबु आहिनि जो सॼा 12 साल थी विया आहिनि मां हिन हुड़ी में फिरां थो, मूंखे को मालिकी करण वारो कोन्हे। हीअ 2 कुर्तीनूं मुंहिंजे पुटी ते पियल आहिनि, हिन जे करे मां हेठि खाई बि नथो सघां, ऐं सदाईं मां बीठे खाईंदो बि आहियां, ऐं आराम मूं ते हराम आहे। सॼा 12 साल थी विया आहिनि जो मां ईअं हिन हुड़ी में घुमां थो। मां दरअसल हिकिड़े सौदागर जो उठुसि, वलर पिया वञनि सौदागरी जे, मां उन्हनि मां विछड़ी हिन हुड़ी में रहिजी वियुसि। सॼा 12 साल थी विया आहिनि जो को मालिकी करण वारो कोन्हे। हाणे वञी पंहिंजे कम लाइ महिरबानी करे मुंहिंजो नसीब खां पुछा कर, आख़िर मुंहिंजा नसीब छो एतिरा ख़राबु आहिनि। हिन चयो, चलो अदा तुंहिंजे नसीब वारे पथर खे मां ॾिसंदुसि। हिन साईं उठ खां मोकिलाए हुरींदो अकलींदो अॻियां पंहिंजो सफ़र जारी रखी।
हलंदे हलंदे कुझु ॾींहंनि जे पंधनि खां पोइ अॻियां हिकिड़ो वॾो दरिया आयो। हिकु दरिया आयो, हीउ दरिया वटि पहुतो त उते बि हीउ वीचारो सोचणु लॻो त हाणे दरिया कीअं टपां। दरिया जे कप में बि वीचारो सोचणु लॻो, हिते चवणु लॻो बेशक मुंहिंजा नसीब ख़राबु आहिनि जो हाणे हेॾो सारो दरिया मां कीअं टपां। इन परेशानी में बीठो हो त कुझु देरि खां पोइ हिकु वॾी मच्छी ॿाहिरि निकिरी आयो। हिन जे साम्हूं हिकु वॾी मच्छी निकिरी आयो। ग़रीब शख़्स खां मच्छी पुछा करणु लॻो, अदा हेॾो परेशान छो आहीं, कहिड़ी ॻाल्हि आहे जो हेॾो परेशान थो लॻीं। उते ग़रीब काठेर चवणु लॻो, अदा मूंखे वञिणो आहे पंहिंजो नसीब जो पथर ॻोल्हणु, मूंखे ओॾे वञिणो आहे, उते पंहिंजे नसीब जे पथर खां पुछा करे ॾिसां त आख़िर मुंहिंजो नसीब एॾो छो ख़राबु आहे। ॿिया भला जा इंसान आहिनि, मुंहिंजो नसीब एॾो छो ख़राबु आहे जो मां सदाईं सूरनि में आहियां। मूंखे ओॾे वञिणो आहे, हाणे इन परेशानी में आहियां त दरिया कीअं टपां। उते मच्छी चवणु लॻो, ग़रीब काठेर खे चवणु लॻो, अदा दरिया टपाइणु मुंहिंजो कमु आहे, वञी पंहिंजे कम तो हिकिड़ो भलाई मूं ते बि कजां। उते वञी मुंहिंजे नसीब खां पुछा करे ॾिस त आख़िर मुंहिंजो एॾो नसीब छो ख़राबु आहे। हेॾो सारो दरिया में मूंखे सुकून कोन्हे, साल थियो आहे मुंहिंजे पेट मां सूर ई ख़तमु नथो थिए। उते वञी मूं ते भलाई कजां, मुंहिंजे नसीब खां पुछा कर त आख़िर मुंहिंजो नसीब एॾो छो ख़राबु आहे। हेॾे सारे दरिया में मूंखे सुकून कोन्हे, इहो भलाई मूं ते बि कजां। हिन जो अदा सही आहे, तूं मूं ते भलाई कर, मूंखे दरिया टपा, बाक़ी उते पहुची मां तुंहिंजे नसीब खां पुछा करे तोखे ॿुधाईंदुसि। उते मच्छी चवणु लॻो, चलो अदा हाणे मुंहिंजे पुठी ते वेह त मां तोखे दरिया टपाए अचां। हीउ सही मच्छी जे पुठी ते वेठो, मच्छी होरींदो अकलींदो हिन खे दरिया टपायो। हीउ सही मच्छी खां मोकिलाए होरींदो अकलींदो पंहिंजो सफ़र जारी रखी। हलंदे हलंदे अॻियां हिकिड़ो वॾो जंगल आयो, हिकु हुड़ी आयो। हीउ उन जंग में पहुतो त हिकिड़ी पाणी जे तलाउ जे भरिसां हिकिड़ो शींहुं आहे, उहो वेही सूर में रड़ियूं पियो करे। उते हीउ शख़्स शींहुं वटि पहुतो, शींहुं खां पुछा कईं, अदा एॾो रोई छो पियो, एॾो रड़ियूं छो थो करीं। उते शींहुं चवणु लॻो, अदा इहा ॻाल्हि ई पुछा न कर, पूरा 2 साल थिया आहिनि मुंहिंजे पेर में हिकिड़ो वॾो कंडो लॻो आहे। हाणे इन कंडे जे करे मूंखे एॾो सारो सूर थिए थो ऐं मूंखे मौत बि कोन थो अचे। मां अलाह खां दुआऊं घुरां थो त मूं ते मौत अचे, जो मां मरी पंहिंजो जिंद छॾायां, मुंहिंजे पेर मां सूर ई ख़तमु नथो थिए। मां हिकिड़े अलाह सिफ़त फ़क़ीर ते हमिलो करण वारो हुउसि त फ़क़ीर त बची वियो, हीउ कंडो मुंहिंजे पेर में लॻो आहे। हाणे हीउ एॾो सूर करे थो जो मां वेही रड़ियूं थो करियां, अलाह खे बाजायां थो मूंखे मौत अचे, लेकिन मौत ई कोन थो अचे, मुंहिंजा नसीब सदाईं ख़राबु आहिनि। उते हिन चयो, अदा बि त मां तुंहिंजो कंडो कढां। हीउ कंडो कढण जी कोशिशि करे रहियो, लेकिन हिन जो कंडो न निकिरी सघियो। शींहुं चवणु लॻो, अदा मूंखे ईअं लॻे थो त मुंहिंजे नसीब में सदाईं सूर आहिनि, बसि तोखे इजाज़त आहे, तूं वञी सघीं थो। उते वरी शींहुं पुछा करणु लॻो, अदा तूं वञी केॾां थो। उते ग़रीब काठेर चवणु लॻो, अदा मां वञा थो दरअसल पंहिंजे नसीब जो पथर ॻोल्हणु, ओॾे वञी पंहिंजे नसीब जे पथर खां पुछा करे ॾिसां त आख़िर मुंहिंजो नसीब एॾो छो ख़राबु आहे जो मां सदाईं सूरनि में आहियां। उते शींहुं चवणु लॻो, अदा हिकिड़ो भलाई मूं ते बि कजां, उते वञी मुंहिंजे नसीब जे पथर खां पुछा कर त आख़िर मुंहिंजो नसीब एॾो छो ख़राबु आहे जो मुंहिंजो हीउ सूर ई ख़तमु नथो थिए। उते वञी इहो भलाई मूं ते बि कजां। हिन चयो, सही अदा इहो भलाई मां तो ते बि कंदुसि। हीउ साईं शींहुं खां मोकिलाए अॻियां पंहिंजो सफ़र जारी रखी। हलंदे हलंदे 6-7 महीननि जे पंधनि खां पोइ अॻियां हिकिड़ो वॾो जंगल आयो त जंगल अंदरि घिड़ी वियो। उते हिन खे शक थी पियो, शायदि हीउ उहो ई जंग आहे जंहिंजो फ़क़ीर मूंखे ॾस ॾिनो। सो जंग जे अंदरि तलाउ खे ॻोल्हणु लॻो, उन ढंढ खे ॻोल्हणु लॻो जंहिंजो फ़क़ीर हिन खे ॾस ॾिनो त हुन जे विच में हिकिड़ो ॿेट आहे। ॿेट जे अंदरि सभिनि साह वारनि जा नसीबनि जा पथर पियल आहिनि। सो हुन ढंढ खे ॻोल्हणु लॻो, ॻोल्हंदे ॻोल्हंदे त ॾिसे परियां हिकिड़ो वाक़ई ढंढ आहे जंहिंजे विच में हिकिड़ो ॿेट आहे। हीउ सम्झी वियो हीउ उहो ई ढंढ आहे जंहिंजो मूंखे फ़क़ीर ॾिनो। सो ढंढ वटि पहुतो त हाणे परेशान थी बीह रहियो त हाणे ढंढ जे ॿेट ते कीअं पहुचां। त परियां ॾिसे हिकु
ॿेड़ी बीठो आहे। ही साईं ॿेड़ी वटि पहुची त ॾिसे ॿेड़ी बीठल आहे, को इंसान ई कोन्हे। उते ही ॿेड़ी ते चढ़ी सिधो उन ॿेट ते पहुतो। ॿेट ते पहुची ॾिसे त वाक़ई पत्थर पियल आहिनि, लेकिन पत्थरनि ते का शइ लिखियल कोन्हे। ही उते पत्थरनि खे ॻोल्हण लॻो, ॾिसे त कुझु पत्थर किरिया पिया आहिनि ऐं कुझु उभा बीठा आहिनि। ही वीचारो परेशान थी बीह रहियो, हाणे कीअं ख़बर पए त मुंहिंजे नसीब वारो पत्थर कहिड़ो आहे। उते ही वीचारो सोचण लॻो ऐं चवण लॻो वाक़ई मुंहिंजा नसीब ख़राब आहिनि। उन टाइम फ़क़ीर खां पुछां त शायदि एतिरा ॾुख मूंखे न ॾिसणा पवनि हा, मुंहिंजा नसीब वाक़ई ख़राब आहिनि। ही साईं ईअं सोचींदे इन परेशानी में सुम्ही रहियो त हिन खे निंड लॻी वियो, निंड खजी वियो त उते राति पइजी वियो। ही जॾहिं उथे ॾिसे त कुझु पत्थरनि ते लिखियल आहे, चांड्रोकी में कुझु पत्थरनि ते लिखियल हिन खे ॾिसण आयो। ही साईं उन्हनि पत्थरनि खे ॻोल्हण लॻो त ॾिसे वाक़ई पत्थरनि में लिखियल आहे फलाणो फलाणे जो पुटु। उते ही पंहिंजो नसीब वारो पत्थर ॻोल्हण लॻो। उते ही ॾिसे त हाणे पत्थर कीअं ख़बर पए त मुंहिंजो पत्थर कहिड़ो आहे। उते हिनखे फ़क़ीर वारी ॻाल्हि यादि आई त फ़क़ीर चयो तुंहिंजो पत्थर आहे उन किरियलनि मां आहे। सो ही जेके किरियल पत्थर हुआ उन्हनि में पंहिंजो नसीब ॻोल्हण लॻो। ॻोल्हंदे ॻोल्हंदे हिन खे पंहिंजो नसीब वारो पत्थर मिलियो। ही उन पत्थर खे ॾिसी पढ़णु लॻो त ॾिसे पत्थर में हिन जे नसीब वारी हर शइ लिखियल आहे, ॼमण खां वठी हेसि तक ताणी सॼो हिन में लिखियल आहे। ऐं उन खां अलावा जेके बाद में थींदो उहा बि हिन पत्थर में लिखियल आहे। ही साईं उन पत्थर खे पढ़णु लॻो ऐं उते नसीब वारे पत्थर में लिखियल हो त ॿेर जे पहाड़ में 2 सोन जा देग आहिनि, उहे वञी कढ। ऐं उठ में जेके खुर्दियूं आहिनि उन्हनि में खज़ानो पियल आहे, उन खुर्दीननि में 2 खुर्दीनूं भरियल आहिनि खज़ाने जा, उहे बि वञी खण। मच्छी जे पेट में हिकिड़ो वॾो मोती आहे, उहा मोती बि वञी कंहिं नमूने सां हथु कर। उन खां अलावा शींहं वटां बि तोखे सुठो खज़ानो मिलंदो। हाणे वञ, तुंहिंजा नसीब तुंहिंजा ॿेड़ा पार आहिनि, हाणे तूं वञ, तुंहिंजा नसीब वरंदा ऐं तूं ख़ुशहाल थींदे। ही साईं ख़ुशि थी रवानो थियो। हिन साईं पंहिंजो वापसी जो सफ़र शुरू कयो। हलंदे हलंदे शींहं वटि पहुतो त ॾिसे शींहं उते जो उते वेही सूर में रड़ियूं पियो करे। शींहं वटि पहुतो त शींहं पुछा करणु लॻो अदा मुंहिंजे नसीब वारे पत्थर खां पुछा कई या न। उते ग़रीब काठेर चवणु लॻो बराबरि अदा मूं तुंहिंजे नसीब वारे पत्थर खां पुछा कई आहे, तुंहिंजो सालनि जो सूर हाणे ख़तमु थी वेंदो। हाणे हीअं कर पंहिंजो पेर ॾे त मां तुंहिंजो कंडो कढे वठां। उते शींहं चवणु लॻो अदा पहिरियां हिकिड़ो बुंड खणी आ, हिकु काठ खणी आ त हुनजे मथां पेर मुंहिंजो ॾे, मथां कावड़ मां तोखे धकु हणी मारे न विझां। ही साईं झटपट में हिकिड़ो वॾो बुंड आणे उते शींहं जो पेर रखी शींहं जे कंडे खे छिकी ॾिनो त शींहं जो कंडो निकितो। शींहं कावड़ मां अहिड़ो जो धकु हयो उन बुंड खे त बुंड 2 हथ थी पियो। उते शींहं जो सालनि जो सूर ख़तमु थी वियो। शींहं ॾाढो ख़ुशि थियो, ग़रीब काठेर खे चवणु लॻो अदा तूं मूं ते एॾो अहसान कयो आहे, हाणे हल हली मां तोखे पंहिंजे आर जेको खज़ानो मूं वटि पियल आहे उहा मुंहिंजी खणी वञ। ही साईं शींहं जे गार में पहुतो। शींहं हिन खे जेके हिन वटि खज़ानो सभु हिन खे कढी ॾिनी। चई अदा हाणे ही मुंहिंजे कम जा आहिनि कोन, सभई तूं खणी वञ, तूं पंहिंजो गुज़र सफ़र हला, तूं ख़ुशहाल थींदे। हाणे ही सभु मुंहिंजे कम जा न आहिनि, तूं भली खणी वञ। हिन साईं शींहं खां उहो समूरो खज़ानो खणी शींहं खां मोकिलाए हलंदे हलंदे दरिया वटि पहुतो त ॾिसे हाणे दरिया कीअं टपां। इन इंतज़ार में हो त ॾिसे उहा साॻी मच्छी निकिरी आई। उते उन ग़रीब काठेर खां पुछा करणु लॻो, मच्छी पुछा करणु लॻो अदा मुंहिंजे नसीब खां पुछा कई या न। उते ग़रीब काठेर चवणु लॻो हाओ अदा मां तुंहिंजे नसीब वारे पत्थर खां पुछा कई आहे, तुंहिंजो सालनि वारो सूर हाणे ख़तमु थी वेंदो। दरअसल तुंहिंजे पेट में हिकु मोती आहे जंहिंजे करे तोखे एॾो सारो सूर थिए थो। हाणे पाणी पी, इहा उल्टी करे कढ
त तुंहिंजो सालनि जो सूरु ख़तमु थी वेंदो। मच्छी साईं 2 टुबियूं हणी पाणी पी ओगर करणु लॻो त ॾिसे हवेली उहा मोती ॿाहिरि निकिरी आई। मोती निकिरण सां मच्छी जे सालनि वारो सूरु ख़तमु थी वियो। मच्छी चयो त हाणे इहा मोती मुंहिंजे कम जी न आहे, इहा बि तूं खणी वञ। हाणे मुंहिंजे पुटी ते वेह त मां तोखे दरिया जे हुन पार छॾे अचां। हिन सां उहा मच्छी वारी मोती खणी मच्छी जे पुटी ते वेही मच्छी खां मोकिलाए पंहिंजो सफ़र जारी रखी। हलंदे हलंदे उन हुड़ी वटि पहुतो त हुड़ी में ॾिसे उठ उते जो उते फिरे पियो। उठ जी नज़र जॾहिं हिन ग़रीब काठेर ते पई तॾहिं अॻिते वधी ग़रीब काठेर खां पुछा करणु लॻो, चईं त मुंहिंजे नसीब वारी पथर तव्हां पढ़िया या न, मूंखे ॿुधा त मुंहिंजे नसीब में छा लिखियलु हो। उते ग़रीब काठेर उठ खे चवणु लॻो, चईं बेशक मूं तुंहिंजे नसीब वारी पथर पढ़ी आहे। दरअसल तुंहिंजे नसीब वारे पथर में लिखियलु हो जेसि तक ताणी तुंहिंजे मथां को इंसानु सवारी न कंदो तेसि तक ताणी तूं ईअं सूरनि में हूंदे। तुंहिंजे नसीब वारे पथर में इहे लिखियलु हो। तॾहिं उठ चवणु लॻो, चईं त हाणे भला एतिरो भलाई कई अथई, हाणे इहो भलाई कर, हाणे मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजे मथां सवारी कर त मुंहिंजा सभु ॾुख दर्द ख़तमु थियनि। हिन सां उठ में जेके खुर्दियूं खज़ाने सां भरियल हुआ, जेके हिन जे नसीब में लिखियलु हुआ, उहो बि खणी ऐं शींहं वारो खज़ानो मच्छी वारो उहो मोती खणी उठ मथां चढ़ी वरींदो अकलींदो हलंदे हलंदे उन ॿेर जे वण वटि पहुतो। ॿेर जे वण वटि पहुतो उते ॿेर पुछा करणु लॻो, चईं त मुंहिंजे नसीब वारे पथर में छा लिखियलु हो। उते ग़रीब काठेर ॿेर जे वण खे चवणु लॻो, चईं बेशक ॿेर मूं तुंहिंजे नसीब वारी पथर पढ़ी आहे। तुंहिंजे नसीब वारे पथर में लिखियलु हो त दरअसल तूं हुन जे करे मेवा नथो झले सघीं जो तुंहिंजे पहाड़ में 2 खज़ाने जा देगूं पूरियल आहिनि। जेसि तक ताणी उहे खज़ाने जा देगूं न निकिरंदा तेसि तक ताणी तूं मेवा झले न सघंदे। उते ॿेर चवणु लॻो, चईं त हाणे भला एॾी भलाई कई अथई, इहे खज़ानो तूं कढ, मुंहिंजे हूअं बि कम जा न आहिनि, इहे कढ त मां मेवा झले इंसाननि खे उहो खारायां, मुंहिंजो हिकिड़ो दिलि जो ख़्वाहिश आहे उहो पूरो थिए। उते हिन ग़रीब शख़्स काठेर उन ॿेर जे वण मां उहे खज़ाने जा 2 देग कढी उठ मथां रखे ॿेर खां मोकिलाए होरींदो अकलींदो सिधो पंहिंजे घर पहुतो। तॾहिं भांतियुनि जी नज़र जॾहिं ग़रीब काठेर ते पई तॾहिं उन्हनि भाकुर विझी हिन सां मिली ॾाढा ख़ुशि थिया। पुछा करणु लॻा, तूं एॾो वक़्तु किथे हुई। उते ग़रीब काठेर सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं, चईं दरअसल मूं हिकिड़ी अला सिफ़त फ़क़ीर ॾिठी आहे, उन मूंखे ॿुधायो दरअसल तुंहिंजे नसीब वारी पथर ऊंधी पियल आहे, उनखे वञी सिधो कर, तुंहिंजा भाग वरंदा, न त तूं सदाईं सूरनि में हूंदे। मां ओॾे वियुसि पंहिंजे नसीब वारी पथर ॻोल्हणु। हाणे पंहिंजा ॾुखनि जा ॾींहं गुज़री विया, हाणे पंहिंजी सुखनि जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। हीअ एतिरो खज़ानो शींहं वटां मूंखे एतिरो खज़ानो मिलियो, ॿेर वटि मूंखे ही सोन जा 2 देग मिलिया ऐं उन खां अलावा मच्छी वटां मूंखे ही मोतियो मिलियो। हिन उठ में 2 खुर्दियूं खज़ाने जा भरियल हुआ ऐं उठ समेत ही सॼो खज़ानो मुंहिंजी आहे। हाणे पंहिंजे ॾुखनि जा ॾींहं ख़तमु थी आहे। उते 3-4 साल गुज़री विया हुआ। हिन जा छोकिरा नियाणियूं बि जवान थी विया, तॾहिं पंहिंजे छोकिरनि ऐं नियाणियुनि जूं शादियूं कराए उन्हनि खे कारोबार ॾेई पाण अलाह जो इबादत करणु लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढा ख़ुशि थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। दोस्तो उमेद कयां थो थी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।